अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, जीअं तव्हां तव्हांजो प्यारो पहिरीं भाउ फेस सिंधी। अॼु असां आया आहियूं बहरिया टाउन में। हीअ असां अॼु बीठा आहियूं मलक स्क्वायर ते। तव्हांखे ॾेखारींदासीं हिते मलक स्क्वायर कीअं ठहियलु आहे। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु आहे। इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि सां गॾु हिन व्लॉग में साथ रहिजो ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं मलक स्क्वायर बहरिया टाउन। ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु आहे माशाल्लाह। ॾाढो हिते मज़ो थो अचे, इंजॉय कयूं था। तव्हां बि ॾिसी इंजॉय कयो।
आहियूं।